अॼु मां तव्हांखे हिकु आखाणी ॿुधाईंदसि। उन आखाणी जो नालो आहे सहकार जो फल। हिकु नदीअ जे किनारे हिकु पिपल जो वणु हो। उन वण ते हिकु कबूतर वेठो हुओ। वण जे हेठां नदीअ जे किनारे हिकु माकोड़ी घुमे पई। अचानक तेज हवा लॻी, माकोड़ी पाणी मां किरी पई ऐं बुॾण लॻी। माकोड़ी खे बुॾण ॾिसी कबूतर झटपट ॿ जो पन पटे पाणीअ मां फिटी कयो। माकोड़ी पंहिंजे अॻियां पन तरंदो ॾिठो ऐं माकोड़ी टिप ॾेई पन ते वेठी ऐं उहो पन तरंदो तरंदो अची नदीअ जे किनारे ते पहुतो। हिन रीत सां हुन पंहिंजा प्राण बचाया। हुन मन ई मन में कबूतर जा लख थोरा मञण लॻी। कुझु ॾींहंनि खां पोइ हिकु ॾींहुं उन माकोड़ी जो शिकारी खे ॾिठो जो कबूतर खे पंहिंजे तीर सां निशानो पियो बणाए। माकोड़ी वञी शिकारी खे पेर में चक पातो त हिन जो निशानो खुजी वियो ऐं कबूतर बची वियो। उन नमूने औखी में मदद करे उन्हनि हिक ॿिए जी जान बचाई। हिन आखाणी मां इहा सिखिया मिले थी त असांखे हिक ॿिए जी मदद करणु खपे। सतनाम।